उडेरलाल मां ख़बर ईंदा खैबर कल्याण बचाव बंद ते पानी जी सतह में वाध कल्याण ऐं खैबर भरिसां नंगर बचू ॻोठ जे वेझो बचाव बंद नंढो हुअण करे पानी बंद जे किनारे खां सिर्फ़ 2 फुटनि जे फ़ासिले ते पहुतल दॿा सबब पानी सेमू करण लॻो। रोणियूं पवण जो ख़तरो दरिया में पानी जी वाध बाद माण्हुनि में खौफ़ ऐं हरास छायल आहे, जॾहिं त इलाइक़े वासियुनि ऐं बंदनि जे वेझो रहंदड़ माण्हुनि जो चवणु आहे त सिंधु दरिया में मुसलसिल पानी वधी रहियो आहे। बंदनि जी हालत इंतई कमज़ोर आहे। वधीक मिक़दार में पानी अचण करे बंधन टुटण जो ख़तरो आहे ऐं वॾे नुक़सान थियण जो अंदेशो आहे। इंतज़ामिया खे समूरनि कमज़ोर हंधनि जी निशानदेही करण बावजूद इंतज़ामिया लाचार ॾिसण में अची रही आहे। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत बचाव बंदनि ते कैंपूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।